रिश्तेदार अज़ीज़ क़रीब विछुनि वांगुरु हूंदा आहिनि। जीअं विछुनि जो कमु ॾंगिण आहे, रिश्तेदारनि जो कमु बि इहो ॾंगिण आहे। शरीयत जो हुकुम आहे त तव्हां सिला रहमी कयो, माइटनि सां माइटियूं छिनो न बल्कि ॻंढियो। अलाह जो हुकुम मञी उन्हनि सां ॻंढापो ॻंढिबो। बाक़ी तव्हां कॾहिं बि रिश्तेदारनि मां ख़ैर बरकत या भलाई जी उमेद न रखंदा कयो। जेको तव्हांजा माइट तव्हांखे को खुबा चया ॾींदा तव्हांजे मथां, तव्हांखे को बोस्की जा फटका जी ॿुधाईंदा। माण्हू खे ज़िंदगी में जेतिरियूं बि परेशानियूं दुख मिलनि था, घणो करे पंहिंजनि खां, रिश्तेदारनि खां। जेकॾहिं कंहिंखे अलाह साईं इज़त ॾींदो, माल ॾींदो, बंगलो ठाहींदा, का सुठी गाॾी वरितईं, सुठा कपिड़ा पाईंदो, त पहिरीं तकलीफ़ रिश्तेदारनि खे थींदी। ऐं हे वरी कलोक माण्हू वरी हेॾो थी वियो आहे, वधी वियो आहे, हेॾो हिनखे इज़त मिली आहे। पहिरीं हुनजी मुखालफ़त रिश्तेदार कंदा। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जेको तकलीफ़ूं मके शरीफ़ में पहुतियूं, सभु रिश्तेदारनि ॾिनियूं। वरी जॾहिं साईं जन जो बचड़ा अहल बैत त उन्हनि खे जेके तकलीफ़ूं पहुतियूं, तांसो करबला में जेको वाक़ियात थिया, त उन में बि घणे भाङे पंहिंजे रिश्तेदारनि जो हिसो हुओ। अलाह जो हुकुम मञी तव्हां हर कंहिं सां भलाई कयो, चङाई कयो। जेतिरो पुॼे तव्हां उन्हनि सां एहसान कयो, पर उहो एहसान अलाह जे ख़ातिर कयो, अलाह जी रज़ा जे ख़ातिर। उन्हनि मां तव्हां उमेद न रखो त को इहे वरी मोट में मूं सां चङाई कंदा। इन्नमा नुतइमुकुम लिवजहिल्लाह ला नुरीदु मिनकुम जज़ाअन वला शुकूरा। तव्हांखे जेका मानी असां खारायूं था या तव्हांजी जेका ख़िदमत कयूं था, लिवजहिल्लाह, अलाह जे ख़ातिर। ला नुरीदु मिनकुम, तव्हां खां असांजो को इरादो न आहे त तव्हां शुक्र बजा आहियो या वरी को असां सां तव्हां चङो हलंदव, या तव्हां खां का मोट में तव्हां में का असांखे लालच या उमेद आहे, या बदिलो एवज़ो को सुठो तव्हां ॾींदव। ला नुरीदु मिनकुम जज़ाअन वला शुकूरा, न को तव्हां खां बदिले जी चाहत आहे असांखे, न तव्हां खां शुक्रमंदी जी चाहत आहे। असां जा कुझु चङाई कई अलाह जे ख़ातिर। ऐं पोइ जॾहिं तव्हां एहसान मंदी अलाह जे ख़ातिर कंदो न, अलाह ताला जल शानो उन जो बहितरीन बदिलो तव्हांखे अता फरमाईंदो। जेतिरो दुश्मन हासिद तव्हां सां हसद रखंदा, तव्हां सां बुराई कंदा, ओतिरो अलाह वरी तव्हांखे वधीक नवाज़ींदो, ओतिरी तव्हांजे मथां रब जी वधीक महिरबानी अता ऐं एहसान ऐं इनायत। ऐं पोइ जॾहिं तव्हां सां उहे माण्हू ओणो हलंदा या तव्हांखे ईज़ा पहुचाईंदा, त तव्हांखे ॾुख न थींदो, छो त तव्हांजी उन में उमेद हुई कान न। तव्हां कयो पिया अलाह जे ख़ातिर, अलाह बदिलो ॾिए थो। बाक़ी जे माण्हुनि में उमेद रखंदो त इहे मूंसां को सुठो पर वहंदा, इहा उमेद ई न रखो। जेकॾहिं तव्हां माण्हुनि में उमेद रखंदो
त सवाइ ॾुखनि ग़मनि ऐं परेशानियुनि जे ॿियो कुझु बि न मिलंदो। पर जंहिंसां बि चङाई कयो, एहसानमंदी कयो, नेकी कयो, तव्हांजी नीयत, तव्हांजो गर्ज़ इहो हुजे त मालिक तूं राज़ी अल्लाह तबारक व ताला जल शानो जहिड़ो ॾियण वारो आहे, अहिड़ो केरु कंहिंखे ॾेई न ॼाणंदो आहे जहिड़ो अल्लाह पंहिंजे बाननि खे। बेहतरीन मुआवज़ो, बेहतरीन बदिलो, बेहतरीन उजूरो अल्लाह पंहिंजे बाने खे अता कंदो। हज़रत पीर कुरैशी साहब रहमतुल्लाह अलैह जा रिश्तेदार हूंदा सख़्तु मुखालिफ़ हुया। हीअं कंदा जो ॿारनि खे काकूस कराए उहो कागज़ में वेड़े साईं जे घर उछलाईंदा। एॾी दुश्मनी। पीर मुछा से फरमाईंदा मेरे रिश्तेदार ॻोठे दे ॻोठ मेरे रिश्तेदार, मैं भई उन सपने को छोड़ इदा आ गया। अल हुब्बु लिल्लाह वल बुग़्ज़ु लिल्लाह, दोस्ती अल्लाह वास्ते, दुश्मनी भी अल्लाह वास्ते। हजार ख़ेश के बेगाना अज़ खुदा बाशद, फिदाए यकतन काशना खुदा बाशद। हजार पंजा हुजनि उन धारे तां कुर्बान कजनि जेको अल्लाह खे सुञाणनि। पंजा त आहिनि पर रब खे नथा सुञाणनि, उन खां उहो धारियो जेको आहे उन तां कुर्बान करे छॾजनि जेको अल्लाह खे सुञाणनि। जंहिंसां बि को ताल्लुक़ रखो या छिनो त तव्हांजी नीयत अल्लाह जी रज़ा हुजे। सम्झो था, मां तव्हांखे इहो किरोड़नि जो हिकिड़ो नुस्ख़ो थो ॾियां। किरोड़नि दुनिया जे ॾुखनि खां जान छुटी पवंदव, जेके तव्हांखे दिली सदमा पहुचनि था न, हींअर फलाणे मूंसां ईअं कयो, फलाणे मूंसां ईअं कयो, मुंहिंजे भाउ मूंसां ईअं कयो, चाचे ईअं कयो, मामे ईअं कयो, सौट ईअं कयो, मासा त ईअं चयो। इहे दिलि खे ॾुख पहुचाईंदड़ ॻाल्हियूं आहिनि। इन्हनि सभिनी ॾुखनि खां तव्हांजी जान छुटी वेंदी। बसि इहा नियत कयो, अल हुब्बु लिल्लाह वल बुग़्ज़ु लिल्लाह, दोस्ती बि अल्लाह वास्ते, दुश्मनी बि अल्लाह वास्ते। कंहिंसां चङाई कयो अल्लाह वास्ते, कंहिंसां मिलो अल्लाह वास्ते, कंहिंखां जुदा थियो अल्लाह वास्ते। हदीस कुदसी आहे, रब्बुल आलमीन जल्ल शानु फरमाए त वजबत महब्बती लिल मुतहाब्बीन फीय, मुंहिंजी मुहब्बत वाजिब थी वई उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके मुंहिंजे ख़ातिर हिक ॿिए में मुहब्बत रखनि। अल मुतज़ाविरीन फीय, हिक ॿिए जी ज़ियारत वञी कनि था मूं रब जे ख़ातिर। वल मुतजालिसीन फीय, मजलिस वञी कनि था, कचहरी रिहाण कनि था मूं रब जे ख़ातिर। पंहिंजो घर छॾे, पंहिंजो कम कारियूं मशगूलियूं छॾे, मुंहिंजे ख़ातिर वञी के मुंहिंजे बानड़े सां वेही कचहरी कनि था, रिहाण कनि था। इन्हनि जे लाइ मुंहिंजी मुहबत वाजिब थी वई। वल मुतबादिलीन फीय, मूं रब जे ख़ातिर हिक ॿिए ते ख़र्च कनि था। कंहिंखे चांहि पियाई, कंहिंखे मारड़ी खाराई, कंहिंजी पंहिंजो सेवा कई, कंहिंजी का मदद कई अल्लाह जे ख़ातिर। हिकिड़ी हदीस पाक में आहे, लहुम मनाबिरुम मिन नूर, उन्हनि जे लाइ नूर जा मिंबर रब लॻाईंदो क़यामत जे ॾियारे। नूर जा मिंबर लॻाईंदो। इन वजूहहुम लनूर, उन्हनि जा चेहरा बि नूर वारा हूंदा। वलैहिम सियाबुम मिनन नूर, उन्हनि खे जेके कपिड़ा रब पाराईंदो उहे लटा बि उन्हनि जा नूर जा हूंदा, नूर जे मिंबरनि ते वेठल हूंदा।
केर हूंदा जेके अल्लाह वास्ते हिक ॿिए में मोहब्बत रखनि। ही जेका फ़क़ीरनि जी मोहब्बत आहे न, असांजी का मिटी त कोन्हे। तव्हां परे परे को हली आया आहियो, तव्हांजी का मिटी त कोन्हे न, या को कर्ज़ वठिणो त कोन्हे, को ॾियणो या वठिणो या दुनियावी ॾेती लेती कुझु बि न आहे, अल्लाह जे ख़ातिर। इहो जेको सफ़र आहे, इहो सफ़र अल्लाह खे वणे, इहा कचहरी अल्लाह खे वणे, इहा मोहब्बत अल्लाह खे वणे। ॿ ॼणा जेकी अल्लाह जे ख़ातिर हिक ॿिए में मोहब्बत रखनि था, इन्हनि खे रब क़यामत जे ॾियारे में बिना हिसाब जे जन्नत। जेके 7 माण्हू अर्श मुअल्ला जे साये में हूंदा, जंहिंजी को बि सायो न हूंदो। 7 माण्हू हूंदा जेके अल्लाह जे अर्श मुअल्ला जे साये में वेठल हूंदा। ख़बर अथव उहे केर हूंदा? उन 7 मंझां 2 माण्हू इहे हूंदा, वरजुलान तहाबा फिल्लाह अज़्ज़ वजल। 2 उहे माण्हू आहिनि जेके अल्लाह वास्ते हिक ॿिए में मोहब्बत रखनि था। इज्तमा अलैहि व तफर्रका अलैहि। मिलिया त बि अल्लाह जे ख़ातिर मिलिया, कचहरी में वेठा त बि अल्लाह जे ख़ातिर, वरी जुदा थिया त बि अल्लाह जे ख़ातिर। इन्हनि माण्हुनि खे रब अर्श मुअल्ला जे साए में वेहारींदो, नूर जा मिंबर ॾींदो, नूर जा कपिड़ा पाराईंदो, इन्हनि जा चेहरा नूर वारा हूंदा। सिर्फ़ इन अमल जे करे त उहे जंहिंसां बि मोहब्बत रखियऊं अल्लाह जे ख़ातिर, मिलिया त बि अल्लाह जे ख़ातिर, जुदा थिया तॾहिं बि अल्लाह जे ख़ातिर। सम्झो था? भली पंहिंजो आया पराओ आहे, दोस्त आया तव्हांजो अज़ीज़ आहे या धारियो आहे, पर जेकॾहिं अल्लाह खे सुञाणे थो, तव्हां अल्लाह ख़ातिर उन सां मोहब्बत कयो। अल्लाह खे नथो सुञाणे, छॾे ॾियो। जो धण धनारूं चरे धार, उहा छांग खणी छॾ, तन वेड़ी चनकना लॾ जन जी नाहे मुहड़ मलीर ॾे। अल्लाह वटि इन मुलाक़ात, इन मोहब्बत, इन मेल मेलाप जो वॾो शान, वॾो मान आहे रब वटि, ऐं वॾो अजुर ऐं सिलो आहे इन जो। ऐं मुमकिन आहे कि अल्लाह वारे सां मोहब्बत रखे, अल्लाह ताला उनखे पंहिंजी विलायत नसीब करे, पंहिंजी दोस्ती उनखे नसीब करे। हज़रत साईं वाक़ियो बयानु फरमाईंदा, हज़रत इब्राहिम बिन अदम रहमतुल्लाह अलैह ॾिठो त हिकिड़ा मलाइक नूर जो दफ़्तर खयूं लिखनि था पिया। पुछा कई छा था लिखो? ये अल्लाह जे दोस्तनि रब जे वलीअनि जी लिस्ट था लिखो। भला इन में मुंहिंजो नालो लिखंदो? फ़रिश्ते चयो त इब्राहिम तूं अल्लाह जो वली न बणियो ई अञा, तुंहिंजो नालो हिन लिस्ट में न लिखंदासीं। भला अल्लाह जो दोस्त न आहियां त अल्लाह जे दोस्तनि सां त दोस्ती अथव, अल्लाह जे दोस्तनि सां त मुंहिंजी दोस्ती आहे। आवाज़ आयो त जेको अल्लाह जे दोस्तनि जो दोस्त थो सदाए, इहो बि अल्लाह जो दोस्त, इन जो नालो बि अल्लाह जे दोस्तनि जी कतार में। अल्लाह ताला जल्ल शानो शल इहा मोहब्बत जे, इहो रिश्तो, इहो नातो नसीब फरमाए जेको दुनिया में बि फ़ाइदो ॾिए, आख़िरत में। अल-अखिल्लाउ यौमइज़िन बअदुहुम लिबअदिन अदु। जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त जिगरी यार, दिली दोस्त, दिल प्यारा, पग मट यार, उहे हिक ॿिए जा दुश्मन थी वेंदा। रुॻे दोस्ती छिनंदा न, पर दुश्मन थी वेंदा। हिकिड़ो माण्हू दोस्त आहे, पोइ छॾे वियो, अदा यारी छॾिजी त बि एतिरो ॾुख न थींदो, पर दोस्त जो दुश्मन थी बीहे, इहो वॾी ॻाल्हि ॾुखाईंदड़ आहे न, वॾो सदमो आहे न।
कुरान फरमाए तो अल अखिल्लाउ यौमइज़िन बादुहुम लिबादिन अदु। खलील दुनिया में दोस्त है, हिक ॿिए जा जिगरी यार है। जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त उहे दोस्तियूं त ठहियूं पर दुश्मन थी पवंदा, दुश्मन थी गवाही ॾींदा। जेके दुनिया में यारियूं हुयूं उहे क़यामत जे ॾियारे छा थी पवंदियूं, दुश्मनियुनि में बदिलजी वेंदियूं। इल्लल मुत्तक़ीन, जेके परहेज़गार अल्लाह वारा आहिनि उन्हनि जी संगत क़यामत में कायम, उन्हनि जी दोस्ती महशर में मौजूद हूंदी, उन्हनि जो नफ़ो क़यामत में बि क़ाइम दाइम हूंदो। अहिड़ी यारी रखिजे, अहिड़ो रिश्तो, अहिड़ो नातो रखिजे जेको हिते बि कमु ॾिए हुते बि कमु ॾिए। अल्लाह ताला जल्ल शानो शल असांखे इहा संगत, इहा दोस्ती